बाबा साईं मूं ॿुधो आहे त हाशू ऐं मीर पाण में मिटी था कनि, सचा या कूड़ इहो तव्हांखे हाशू खां ख़बर पवंदी। लीमो त चए पियो त हाशू उहो कंदो जेको मां चवंदुसि, पर ही निभागो त मीर ऐं मूंसां वांगुरु ॻोटी थो खाए। हाणे इन निभागे जो कयूं छा? बाबा साईं थी सघे त हाशू ॿियनि खे बेवकूफ़ बणाईंदो हुजे। सां त तूं गॾु हूंदो ई, तूं छा थो महसूस करे हुनजे रवैये मां? बाबा साईं मूं इहो महसूस कयो इहा मिटी थींदी। जेकॾहिं इहा मिटी थिए थी मुंहिंजे हथां इहो निभागो हाशू त मरदो ई मरदो, लीमो बि कोन बचंदो। बाबा साईं तव्हां हाशू जे निड़ी जे मथां लत रखियो, सभु ॻाल्हि चिटी थी वेंदी, बाक़ी लीमे वीचारे जो छा ॾोह हुजे। हाणे निभागा हिते हाशूअ खे वठी लीमो आयो ऐं लीमे चयो त जीअं मां चवंदुसि हाशू ईअं ई कंदो। बाबा साईं हाशू लीमे जी किथे थो ॿुधे, लीमो पाण हाशू खां डिॼे थो। इहो लीमो निभागो वॾो ड्रामेबाज़ आहे। अगर सचाई ते अचे न, पंहिंजी ते अचे न, त हाशू जहिड़ा केई नचाए ॾेखारे। कोशिश कयो, बचायो लीमे खे हाशू जे पोयां, मथां हणी हंधि करे। हा ईअं ई करणो पवंदो। नंढे भागे हाशू खे हिते आंदो बि लीमे आहे, हिनखे सिधो बि लीमो कंदो। हाशू ताक़त कोन थो अचे, मां हिते अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थो ॿुधां। कुझु न सरकार, बस मूंखे इहो ॿुधायो त मूंखे हिन वक़्तु तव्हां कीअं यादि कयो आहे। न न हिन वक़्तु त को कमु न आहे तो में, बस फोन इन करे कई पाए त नाराज़गी आहे त ॻाल्हि कर। सरकार असां मिसकिन तव्हां मथां कहिड़ी कावड़ करे सघूं? हाशू कॾहिं कॾहिं मां कावड़ में अची वियो आहियां, मुंहिंजी ॻाल्हि दिलि में न कंदो। हाणे बि जेकॾहिं ॻाल्हि अथई त ॿुधाए। सरकार हू असल में मां पंहिंजी भेण जी शादी करणु थो चाहियां ऐं मूंखे इहा ई सलाह करणी हुई तव्हां। हा हा इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे, पंहिंजी भेण जो ॿार लाहे छॾ, हिन में त मूंखे ख़ुशी थी आहे। पर मां पंहिंजी भेण जो रिश्तो मीर खे थो ॾियणु चाहियां, तव्हां हिन में राज़ी आहियो? हाशू जेकॾहिं तूं ऐं मीर पाण में गॾिजो था, हिन खां वधीक ॿी कहिड़ी ॻाल्हि हूंदी मुंहिंजे लाइ ख़ुशी? सरकार तव्हां त मीर जे मथां ॾॿिरियल हुआ, मां इन करे सोचियो त तव्हां किथे नाराज़ त कोन थी वेंदा। हीअ त तोखां वधीक मूंखे प्यारो आहे, बस थोरो पासीरो थी वियो आहे। जेकॾहिं मीर ऐं तूं हिकु थियो था त मूंखे पूरी पक आहे तूं मीर खे मञाए वठंदो ऐं मोताबन जी कावड़ लही वेंदी। मीर जो मूं वटि क़दुरु आहे, बस थोरी कावड़ ई न करे मीर खे माराइण थी चाहे, तव्हां बि लही वई। सरकार जेकॾहिं तव्हांजी दिलि सां इजाज़त आहे त पोइ मां वञी मीर खां मिटी कयां। बाबा चयुमि न हिन खां वधीक ख़ुशी मूं लाइ ॿी कहिड़ी ॻाल्हि थी सघे। तुंहिंजी भेण जी शादी ते जेतिरो बि ख़र्चु अचे उहो मां ॾियण लाइ तयारु आहियां। दुनिया जा ॿिया सभु कम साइड ते करे पंहिंजी भेण जो ॿार लाइ। ठीकु है सर। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।